सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां जॾहिं बि उन सच्चे साईं जे नाले ते कंहिं वरसी उत्सव खे मल्हाईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे वरसाइण, पंहिंजी ज़िंदगी खे बणाइण, पंहिंजो पाण खे अॻिते वधाइण। छाकाणि असां सभु इंसान बणिजी करे आया आहियूं ऐं जॾहिं हक़ीक़त में असां इंसान बणिजी करे रहंदा आहियूं तॾहिं ई असांजो जीवन अॻिते वधंदो आहे, तॾहिं ई असांजी ज़िंदगी उन ऊचाई खे पाईंदी आहे। इन करे असां उन्हनि संतनि, महात्माउनि, दरवेशनि, देवनि, अवतारनि जे द्वार ते वेंदा आहियूं या उन्हनि खे मल्हाईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे जीअं उन्हनि जे जीवन खे सम्झी करे, ॾिसी करे असां पंहिंजी ज़िंदगी खे तहिड़ो बणायूं, असां पंहिंजे जीवन खे कुझु अहिड़ो अॻिते वधायूं। जीअं पाण साहब भॻवान झूलेलाल मंदिर में इन सुहाने समय में आहियूं त उते सदाई ज्योति जगंदी रहंदी आहे, जंहिंजो मक़सदु हूंदो आहे असां पंहिंजे जीवन जी ज्योति खे जगाए रखूं। असांजी ज़िंदगी में ऊंदहि न अचणु खपे, असांजी ज़िंदगी में प्रकाश हुजे, असांजी ज़िंदगी में रोशनी हुजे, असांजी ज़िंदगी में इंसानियत हुजे, असांजी ज़िंदगी में उन मालिक जी रहमत हुजे। उहा रहमत असांखे तॾहिं मिलंदी आहे जीअं ज्योति जॾहिं जगंदी आहे त पोइ हमेशह ऊचाई तरफ़ वेंदी आहे, हमेशह उनजो शोलो मथां ई तरफ़ वेंदो आहे। छाकाणि त ज्योति सूरज जो अंश आहे, हू सभ खां पहिरीं पंहिंजे मालिक खे कोन्हे भुलाईंदी। जेतिरा बि लोॾा अचनि, धोॾा अचनि, कुझु बि अचे, लेकिन पंहिंजे पाण खे मालिक खां दूर न कंदी आहे, अॻिते वधाईंदी रहंदी आहे, पंहिंजो पाण खे पंहिंजी मंज़िल तरफ़ वधाईंदी आहे। जीअं असां उन मालिक खे, उनजी सच्चाई खे न भुलिजंदा आहियूं त पोइ असांजी ज्योति सदाई जगमगाईंदी आहे।